अॼु जंहिं खिते में जंहिं इलाइक़े में बीठो आहियां इहो इलाइक़ो हिते पहुचणु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हिन इलाइक़े में हिन ॻोठ में हिते पहुचाइणु असांजो भाउ अरबाब राजड़ जंहिंजी जेको सो मदद सां असां हिते पहुता आहियूं। पर छा जॾहिं हिते सिचुएशन ॾिठीसीं, हिते जी कंडीशन्स ॾिठीसीं, तॾहिं आउं त ईअं सोचंदो हुउसि त पहिरीं बाबा तालीम जेका आहे उहा जेको सो रियासत जी ज़िम्मेवारी आहे, रियासत ॾींदी तालीम, या को MP ॾींदो या को MNA ॾींदो। पर उन खां वधीक फ़र्ज़ु जेको राज थिए थो, उन खां वधीक जेको फ़र्ज़ु लागू थियनि था उहो असां ते इंडिविजुअल फ़र्ज़ु लागू थियनि था त असां पाण तालीम लाइ छा कयो आहे। 23,000 चौरस किलोमीटर जी एराज़ी में हिकु नंढड़ो ॻोठ लहरकोई, जंहिंजे आसपास जा ॿिया ॻोठ जिते सवीं जे तइदाद ॿारड़ा लावारस हुजनि, जिन ॿारनि खे तालीम जे नाले खां ख़बर ई न हुजे, जिन ॿारनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में का ख़बर न हुजे, उते जेकॾहिं अरबाब राजड़ पंहिंजे ॻोठ में जेकॾहिं पंहिंजी मदद पाण तहत जेकॾहिं स्कूल खोले थो, ऐं दावा सां चवां थो, चैलेंज सां चवां थो, दुनिया जे हर हिकु फ़र्द हिकु माण्हू सां चवां थो, जेकॾहिं अरबाब राजड़ जहिड़ा मूंखे 10 माण्हू बछड़े थर में मिली वञनि त मूंखे रियासत जी ज़रूरत न आहे, कंहिं MP MNA जी ज़रूरत न आहे। छो असां पाण सेल्फ कॉन्फिडेंस ते पंहिंजा ॿार पढ़ाए सघूं था। जेको अॼु अरबाब राजड़ फ़ैसिलो कयो आहे, जेको अॼु अरबाब राजड़ ॿार पढ़ाए रहियो आहे, इहे कंहिं वस जी ॻाल्हि न आहे। ऐं असां अरबाब राजड़ सां तावन कयूं था। इंशाअल्लाह अरबाब खे अकेलो न छॾींदासीं। चौंकनि ते बीहंदासीं, रोडनि ते बीहंदासीं, किश्ता खणंदासीं, पिनंदासीं, हिननि ॿारनि खे तालीम ॾींदासीं ऐं तालीम ॾींदा रहंदासीं। मां चाहियां थो उन गवर्नमेंट खे तव्हां भले पंहिंजा जेके आहिनि सिफ़ारशी उस्ताद पंहिंजे बंगलनि में रखो, पंहिंजे स्कूलनि में रखो, पंहिंजे ओताकनि में रखो, उन्हनि खे पंहिंजो झाड़ू कढायो। पर हिते जेके आहिनि असां पंहिंजे तहत पाण जेको इंशाअल्लाह हींअर कोशिशूं वठी रहिया आहियूं, पंहिंजे ॿारनि खे पाण पढ़ाईंदासीं, पंहिंजी मदद ते पढ़ंदासीं। ऐं अछड़े तरह जे उन्हनि बहादुर माण्हुनि खे बि सलाम कयां थो जिन हिन वॾे हिकिड़े जहाद सां मुक़ाबिलो कयो आहे। हिननि माण्हुनि जेका कोशिशि कई आहे, इहो हिकु वॾो जहाद कनि पिया, जेको तालीम जे लाइ माना जेका महिनत कनि पिया। हिननि माण्हुनि खे हींअर जेको सो इहो जेको कॉन्फिडेंस मिलियो आहे, इहो इन जे करे मिलियो आहे त अरबाब राजड़ जॾहिं थर छॾियो, अरबाब राजड़ जॾहिं नारे जे इलाइक़नि में वियो, उते जे माण्हुनि जो कॉन्फिडेंस ॾिठईं, उते जे माण्हुनि सां मिलियो, उन्हनि जा ॿार ॾिठईं, उते जॾहिं वियो, सिखियो, सम्झियो, तॾहिं ॾिठईं आउं छा पियो करियां। हुन इहो फ़ैसिलो वरितो त मूंखे कुझु करिणो पवंदो। अॼु जेको हिन कयो आहे तव्हांजे साम्हूं आहे। ऐं अरबाब राजड़ खे सलाम पेश कयां थो ऐं इहा कोशिशि कंदे तव्हां सभिनी जी इहा ज़िम्मेवारी आहे, तव्हां ॻोठनि जी बि इहा ज़िम्मेवारी आहे। असां वटि 5 रुपया बि हूंदा आहिनि, शहर ॾे वेंदा आहियूं, 1000 रुपया ख़र्चु करे ईंदा आहियूं। स्कूल बीमारी थी वेंदी आहे, हज़ारें लाखों रुपया ख़र्चु करे ईंदा आहियूं। पर तव्हां पंहिंजे महीने मां 1000, 1500, 500 जेका तव्हांजी गुंजाइश आहे उहा तव्हां हिते जमा करायो। स्कूल फंड नाले सां हिकिड़ो मतिलबु कमेटी ठाहियो, उन कमेटी में तव्हां पंहिंजा पैसा जमा करायो। असां दोस्त बि उन कमेटी में हिसो वठंदासीं। तव्हांखे इंशाअल्लाह फर्नीचर, तव्हांजे निसाबी किताब जे ख़र्चु इंशाअल्लाह तव्हांखे पूरो करे ॾींदुसि। तव्हां सां वाइदो करियां थो, मूंखे छो न पिनणो पियो, इंशाअल्लाह इन ॿारनि खे पढ़ाईंदुसि।